अस्सलामुअलैकुम। अॼु हिकु वरी नओं एम्ब्रॉयडरी स्टिच खणी मां तव्हांजे लाइ आई आहियां। आज हम एक बार फिर नया एक एम्ब्रॉयडरी का स्टिच सीखेंगे। इससे पहले ये सारे स्टिचेस मैं आपको सिखा चुकी हूँ। ये अगर आप मेरी सीरीज़ चेक करें एम्ब्रॉयडरी स्टिचेस बाय नसरीन वफ़ाई तो आपको ये सारे मिल जाएंगे। ये सब अलग अलग वीडियोज़ में अवेलेबल हैं। तो ये सब टाका मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां, अलग अलग वीडियोज़ में ही मौजूद आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। अॼु असां हिकिड़ो नओं टाको सिखंदासीं, मच्छी टाको। इंग्लिश में चवंदा आहिनि फिश बोन स्टिच। ॿ नंढा पन मूं भरे छॾिया आहिनि, हिकिड़ो थोड़ो मूं वॾो ट्रेस कयो आहे जीअं तव्हांखे सम्झाए सघां। ठीक है, एक थोड़ा सा बड़ा मैंने ट्रेस किया है ताकि आपको क्लियरली समझ में आए। दो मैं पहले ही बना चुकी हूँ, तो आज हम इसको बनाएंगे, सीखेंगे मछली टाका। सभिनी खां पहिरियों त ही पन असां ट्रेस कंदासीं। ये टांका पत्ते ही बनाने के लिए ज़्यादातर इस्तेमाल होता है, तो ये पत्ते मैंने ट्रेस कर लिए हैं। इसके बीच में लाइन भी लगाना ज़रूरी है। ऊपर से हम टॉप से पत्ते के ये निकालेंगे सुई। ठीक है, मथां ही असां सुई कढूं था पन जे बिल्कुलु चोटीअ मां। हाणे हिते असां विच में हिकिड़ो टाको हणंदासीं। सेंटर में एक छोटा टांका लगाएंगे और लेफ्ट साइड से सुई को निकाल लेंगे। ठीक है, विच में हिकिड़ो ही सनड़ो नंढो टाको हयोसीं ऐं असां खॿे पासे ॾांहुं सुईअ खे कढियो आहे। हाणे असांखे जेको कमु करिणो आहे, हिन लाइन जे ॿिन्ही पासनि ना करिणो आहे। इस लाइन के दोनों तरफ से हमें काम करना है और जो बाहर की लाइन है उस पर पूरी लाइन पे काम करना है। ठीक है, ॿाहिरीं लाइन ते त असांखे पूरी लाइन तां सुई कढणी आहे, पर हिन विची लाइन जे ॿिन्ही पासनि तां सुई कढणी आहे। त हाणे नोट कजो त मां हिन हेठि लाइन खां हटी करे राइट साइड ते विझां थी सुई ऐं मथां बिल्कुलु टॉप ते भरसां हुन पहिरें वारे टाके जे भरसां कढां थी, पर लाइन ते। ठीक है, अब फिर ये लाइन के पहले मैंने राइट साइड पे लगाया है टांका, अब लेफ्ट साइड पे, लेफ्ट साइड से सुई अंदर डालेंगे। ठीक है, और ऊपर जो टांके लगाए थे पहले उसके बिल्कुल करीब से हम इसको सुई को निकाल लेंगे, तो ये शेप बनेगी। अब फिर थोड़ा नीचे राइट से हम राइट साइड पे, लाइन के राइट साइड पे, जो सेंटर लाइन है उसके राइट साइड पे सुई डालेंगे और ऊपर बिल्कुल टांके के करीब लाइन पे सुई को निकालना है। ठीक है, वरी ॾिसो नेक्स्ट टाको, ही जेका विच वारी लाइन आहे उनजे असां खॿे पासे सुई अंदरि विझंदासीं ऐं बिल्कुलु मथे लाइन ते जेको पहिरियों टाको हयो आहे उनजे भरसां खां सुई असां कढंदासीं। ॾिसो हाणे कुझु कुझु हिन जी शिकिल जेका ज़ाहिर थिए थी, तव्हांखे सम्झ में आई हूंदी। वरी लाइन जे राइट साइड ते असां अंदरि विझंदासीं सुई ऐं मथां टॉप तां कढंदासीं। इहो हिकिड़ो टाको थी वियो। हाणे लाइन जे लेफ्ट साइड ते पासे ते, यानी लाइन ते असांखे विच वारी लाइन ते कमु नाहे करिणो, उनजे साइड ते कमु करिणो आहे। लेफ्ट साइड ते सुई विधीसीं ऐं मथे जिते टाको हयो आहे पहिरियों वारो उनजे भरसां खां कढंदासीं। ॿाहिरीं लाइन जो ख़्यालु रखिणो आहे त प्रॉपर लाइन ते सुई निकिरे, अंदरी लाइन जे ॿिन्ही पासनि ॾे कमु करिणो आहे। ठीक है, तो ये ख्याल रखना है कि जो बाहर की लाइनें हैं उस पर तो सुई पूरी लाइन से निकलनी चाहिए, अंदर के दोनों तरफ जो है हमें काम करना है। अब ये मैं बनाती जा रही हूँ, आप देखते जाइएगा। ठीक है, ॾिसंदा वञो ऐं ईअं ई पन जेको आहे भरजंदो वेंदो ऐं घणो करे इहो पननि जी भराई लाइ इस्तेमालु थींदो आहे। ॾाढो ख़ूबसूरत टाको आहे। हिन सां जेके बि पन भरींदा आहियूं उहे इलाही सुहिणा लॻंदा आहिनि। आसान आहे भर्त भरणु ऐं ॾाढो इंट्रस्टिंग, एॾो मज़ो ईंदो आहे, तव्हां यकीन कयो। ऐं मूं त इलाही पिक्चर फ्रेम्स बेशुमार भरिया आहिनि इन सां, जंहिंमें इलाही टाकनि जी जेका आहे वैरायटी इस्तेमालु थियल आहे। हीअ ॾिसो सेंटर लाइन जे ॿिन्ही पासनि खां कमु थो थिए ऐं साइड लाइन जेके आहिनि, आउट लाइन्स जेके आहिनि उन्हनि जे पूरी लाइन ते कमु थो थिए। हीअ ख़ूबसूरत टाको आहे, तव्हां भरींदव तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ऐं ही मां एंकर जो गोलो खयो आहे, एंकर का ये गोला लिया है मैंने। और जो बिगनर्स हैं, जो सीखने वाले हैं, उनके लिए ज़रूरी है कि ये एक तार से काम करें। इसका धागा थोड़ा सा मोटा होता है तो हम एक तार से काम कर सकते हैं। जो लच्छी वाला धागा होता है कोई भी, उसके जो एक तार से काम नहीं होगा, 2 या 3 तारों से काम होता है, तो वो फिर हैंडल करना नए सीखने वाले के लिए मुश्किल होता है। ठीक है, सो जेको नओं सिखंदो हुजे उहो हिकु तंदु धागे जी इस्तेमालु करे। त तव्हां इहे गोला वठी सघो था। ऐं छो त जेके लच्छी हूंदी आहे उनजो इस्तेमालु ॾुखियो आहे, उन जूं 2-3 तंदूं गॾु यूज़ करणी पवंदियूं आहिनि, पोइ या त तव्हांखां धागो जेको आहे घिंजड़जी वेंदो, हैंडल न थींदो ऐं मज़ो न ईंदो कम में।
सो मूंखे उम्मीद आहे त हीउ तव्हांखे चङी तरह सम्झ में आयो हूंदो। ये मेरी पूरी सीरीज़ आप चेक कर लें, एम्ब्रॉयडरी स्टिचेस बाय नसरीन वफ़ाई। तो आपको ये सारे टांके जो इस फ्रेम में नज़र आ रहे हैं वो सब सीखने को मिल जाएंगे। सुई मैंने निकाल दी है। अब इन पत्तों को जो है वो मैं जोड़ लेती हूँ आपस में, और मुझे ज़रूर आप बताएं कि ये जो कुछ मैं सिखा रही हूँ वो आपको कैसा लग रहा है। वीडियो अच्छी लगे तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरे चैनल को सब्सक्राइब करें, क्योंकि फ्यूचर में और ऐसा बहुत कुछ ज़िंदगी रही तो मैं ज़रूर सिखाती रहूँगी, तो फिर आप उसको आसानी से सीख सकेंगे। तो ही असांजो अॼु जो टाको आहे फिश बोन स्टिच, अंग्रेज़ीअ में, सिंधीअ में मच्छी टाको। ठीकु आहे। सो उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। मोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो ज़रूरु। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अलाह तव्हांखे सलामत रखे। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।